आगाही मुहिम ॾे मल्हायो पियो वञे त बाबा अवी तरो ज़रूर वेझो ज़रूर मौसम जो मज़ो वठो स्विमिंग करियो पर अगरि अवी तारा कोन आहियो त ॿुॾण खां बचाव करियो ईअं न थिए अलाह न करे अवी इंजॉय कंदे ॿुॾी वञो ऐं अव्हांजी मौत वाक़ई थिए अव्हांजा कीमती अव्हां कंहिं बि कीमती जान खे ज़ाया करे छॾियो गंवाए छॾियो पंहिंजी ज़िंदगीअ मां विञाए छॾियो सो इन करे कोशिशि कंदा करियो ऐं सम्झां थो सभा बि इन शइ खे सम्झंदी हूंदी ऐं राति छाकाणि त असीं कराची में वेठा आहियूं राति ॾाढी ज़बरदस्त ऐं बहितरीनु मौसम हुई उहा इन करे त बरसाति ॾाढी सुठी पई हली ऐं बरसाति में घणा ई माण्हू वेझंदा बि आहिनि ऐं गर्मीअ जो मौसम आहे घणा माण्हू तरण जो शौक़ु बि रखंदा आहिनि स्विमिंग जो शौक़ु बि रखंदा आहिनि इन करे आउं चाहींदुसि पाणी ख़ूबसूरत हुजे थो पाणीअ जूं छोलियूं ख़ूबसूरत हुजनि थियूं पाणीअ जे छोलियुनि खे ॾिसण जा मंज़र कमाल जा हुजनि था दिलियुनि खे अखियुनि खे छुहनि था अवी सोचंदा आहियो त हीअ जेके समुंड जूं छोलियूं लहरूं वहकिरा हिकु किनारे खां ॿिए किनारे ते वञनि था ऐं उनजो जेको आवाज़ु आहे उहो छा तव्हांजे कननि में गूंजंदो आहे पुराणियूं यादूं ॾियारींदो आहे ऐं ख़ासि तौर ते जेके ग़मगीन दोस्त हूंदा आहिनि उहे त वरी समुंड ते वेही करे छोलियुनि जो मज़ो वठंदा आहिनि मज़ो माणींदा आहिनि पंहिंजी ज़िंदगी जा कुझु पल सुकून में गुज़ारींदा आहिनि। बिल्कुलु तव्हां सही चयो 25 जुलाई हिकु अहिड़ो ॾींहुं बि सेलिब्रेट कयो वञे थो जेको आगाही मुहिम जंहिंजे वसीले सां हलाई वञे थी ऐं ख़ासि करे WHO बि इन जी आगाही ॾिए थो छो त हीउ ॾींहुं अहिड़ो आहे त हर कोई स्विमिंग करणु चाहींदो आहे पर हर कोई स्विमर न आहे हूंदो वर्ल्ड ड्राइनिंग डे सेलिब्रेट कयो वञे थो त कोई ॿुॾण खां कीअं बचे ज़ाहिर आहे असां वटि स्विमर्स मौजूदु आहिनि असां वटि पाकिस्तान में सिंध में क्लासिस ॾिनियूं वञनि थियूं ॿारनि खे स्विमिंग सेखारी वञे थी वॾा वॾा स्कूल्स इहे क्लासिस कराईंदा आहिनि कंडक्ट त जीअं असांजा ॿार स्विमिंग सिखी सघनि स्विमिंग जो हिकिड़ो तरीक़ो हुजे थो समुंड में स्विमिंग जो अलॻि तरीक़ो हूंदो आहे ऐं दरिया में स्विमिंग जो या वरी स्विमिंग पूल्स में स्विमिंग जो तरीक़ो अलॻि हुजे थो पर हर कंहिंखे पंहिंजी जान बचाइण जो को न को तरीक़ो सिखणु खपे त जीअं असांखे पाणी ॿोड़े त असीं उन खां कीअं बची सघूं था ज़ाहिर आहे पाणी हिकु तरफ़ सुठो आहे त ॿिए तरफ़ ख़तरनाक बि आहे ऐं इंसान पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करे त कीअं करे अहिड़ी सिचुएशन कॾहिं बि ख़ुदा न ख़्वास्ता कंहिंसां थी सघे थी कोई टैंकी में फासी सघे थो असांजा केतिरा ई ॿार असीं न्यूज़ में बि ॾिसंदा आहियूं त टैंकी में ॿुॾी फौत थी वेंदा आहिनि गॾोगॾु सैलाबी सूरत जेका असीं फेस कंदा रहिया आहियूं ऐं अलाह न करे इन फ्यूचर कॾहिं बि को अहिड़ो हादसो पेश अचे थो त असां पंहिंजे लाइ एहतियात कीअं इख़्तियार करे सघूं था जीअं हिन वक़्तु लाहौर जी सूरत हाल आहे माण्हू केतिरा ई उते बि ॿुॾी फौत थी विया आहिनि जीअं सैलाबी रेला अचनि था लैंड स्लाइडिंग्स थियनि थियूं इन में माण्हू पंहिंजी हिफ़ाज़त कीअं कनि ख़ासि करे जॾहिं समुंड में असीं समुंड ॾांहुं घुमणु वञूं था असांजा ॿार असांजा जेके बि माण्हू आहिनि ऐं वरी जेके मच्छूं फासाइण वेंदा आहिनि इम्तियाज़ तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि जूं ॿेड़ियूं ऊंधियूं थी वेंदियूं आहिनि उहे कंहिंखे स्विमिंग न बि अचे थी त उहो पंहिंजी हिफ़ाज़त कीअं करे अॼु उहो ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे थो त कीअं आगाही ॾिजे ऐं स्विमिंग छो सिखणु खपे मां तव्हांखे ॿुधाईंदी वञा त हिन ॾींहं में क़ौमी ॾींहं खे हिन ॾींहं जो दर्जो ॾिनो वियो आहे ऐं गॾोगॾु इन हवाले सां WHO चवे थो त क्लासिस वठो ऐं अगरि तव्हां क्लासिस नथा वठी सघो त प्लीज़ कंहिंखां आगाही ज़रूरु वठो अगरि तव्हां कंहिं बि ऊने पाणीअ में लहो था वञो था त प्लीज़ एहतियात ज़रूरी आहे उहो एहतियात कीअं कजे उहे तव्हांखे सेखारींदा स्विमर्स बिल्कुलु ईअं आहे ऐं इन सां गॾोगॾु दोस्तो असांखे ईअं करणु घुरिजे त अगरि अव्हांखे तरण जो शौक़ु आहे या अव्हांखे किथे छोलियूं हणण जो बि शौक़ु आहे त पोइ यकीनन इहे ज़िंदगी जो हिकिड़ो लुत्फ़ हुजे थो यादूं हुजनि थियूं पर अव्हां सभिनी दोस्तनि खे असां मीडिया जे तरफ़ां इल्तिमास हूंदी त उन्हनि दोस्तनि सां गॾु रहो जेके स्विमर्स हुजनि जेके बहितरीनु तरीक़े सां सुठे तरीक़े सां स्विमिंग करणु ॼाणंदा हुजनि अगरि अव्हांखे शौक़ु बि आहे त पोइ तव्हां किनारे ते ई रहो अंदरि न वञो ताकी असां पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं ऐं हिकिड़ी बिलख़ुसूस सभा जीअं तव्हां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त असांजे घरनि में टंकियूं लॻल हुजनि थियूं पर पाण छाकाणि त कराचीअ में रहूं था त कराचीअ में वरी हर घर में 2 टंकियूं लॻल हूंदियूं आहिनि हिकु त हेठि घर जे दरवाज़े सां गॾु ऐं हिकु वरी मथे
हेठि पाण स्टोर कंदा आहियूं पाणी ऑलरेडी स्टोर हूंदो आहे, मथे वरी इन करे हूंदो आहे त जेको कंज़प्शन थिए कप पाणी कंज़्यूम थिए त पोइ असां वटि ऑलरेडी हेठि वारी टंकी में उहो पाणी मौजूदु हुजे, एमरजेंसी जी सूरत में मथे पाण चढ़ाए वरी इस्तेमालु करे सघूं। अनफॉर्चुनेटली रिसेंटली असांजे पाड़े में ई हिकिड़ो वाक़ियो पेश आयो त किथे को दोस्त पंहिंजो घर पे ठारायो ऐं घर ठाराइण दौरान उनखे पाणी इस्तेमालु करण जे लाइ उनखे 2-3 पाइप लॻाइणा हेठि टंकीअ में, उन पंहिंजी टंकीअ जो ढक खोले छॾियो ऐं उन ई घर में नंढड़ो ॿाड़ो जेको 4 सालनि जो ऐं उहो पौड़ियुनि जे हेठि मथे ईंदो रहंदो, छाकाणि त 4 सालनि जो ॿाड़ो हेठि मथे अची सघे थो पौड़ियुनि ते, फर्स्ट फ्लोर ते उन्हनि जो घर हो। अनफॉर्चुनेटली राति जो हू ॿाड़ो निकितो आहे पंहिंजे वालिद साहिब जे पुठियां, छाकाणि त जॾहिं वालिद साहिब घरां निकिरो नंढड़े ॿाड़े जी आदत आहे, या त हू रोअंदो या त हू चवंदो अबू मूंखे वठी हल। जीअं वालिद साहिब ॿाहिरि निकितो आहे त उनजी अमीअ खे ऐं वालिद साहिब खे तो बाबा हीअ त रूटीन जो कमु आहे, रोअंदो वरी चुप करे वेंदो, मां पंहिंजो कमु करे मोटी थो अचां। वालिद साहिब जीअं बि ॿाहिरि वियो त ॿाड़ो पुठियां लॻो, छाकाणि त ॾींहं में कमु हलंदड़ हुयो, पाणीअ जा पाइप लॻल हुया, टंकी जो ढक खुलियल हो, त न ॼाण उहो ॿारड़ो वीचारो उन टंकीअ में किरी पियो। जॾहिं ॿार किरियो त ठीकु 20 मिंटनि खां पोइ जॾहिं वालिद साहिब घर आयो त उन खां वाइफ पुछियो त बाबा ॿारड़ो तव्हां सां गॾु हो उहो किथे आहे? वालिद जो चवण त मूंसां त गॾु हुयो ई न, नंढड़े जी मूंखे का बि ख़बर कोन आहे। पोइ मतिलबु पूरे पाड़े में इन्हनि पुछा कई त बाबा ॿारड़ो किथे आहे। ठीकु 1.5 ॾींहंनि खां पोइ उतां हू वीचारो मथे आयो, या पाणीअ जो जेका सतह आहे उहा घटि थी, छाकाणि त पाणी त कंज़्यूम थींदो रहियो न, टंकी इस्तेमालु थींदी। 1.5 ॾींहं खां पोइ वीचारे जी ख़बर पई त उहो ॿारड़ो उते ई किरियल टंकीअ में। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया ॾिसंदा आहियूं, बिल्कुलु।